असांजा जेके नुक़सान थियनि था, जेके उन्हनि नुक़साननि में असीं कहिड़े नुक़सान ते घणा परेशान थींदा आहियूं। पैसा हलिया वेंदा आहिनि, नौकिरी हली वेंदी आहे या नौकिरी कान मिलंदी आहे, जाइ या ज़मीन ते कब्ज़ो थी वियो, गाॾी फुरिजी वई, चोरी थी वई, पसंदि जी शादी न थी, संग न मिलियो, मंगणी टुटी वई, तलाक थी वई, दाख़िला न मिली, एमडीकेट पास न थियो, लॉ एडमिशन टेस्ट पास न थी, एनटीएस पास न थी, बदली न थी, दोस्त नाराज़ थी वियो, महबूब या महबूबा नाराज़ थी विया, माइट नाराज़ थी विया, हज़ारे क़िस्म जा मसइला आहिनि, लखे क़िस्म जूं परेशानियूं आहिनि। पोइ उहे जॾहिं पूरियूं नथियूं थियनि त परेशानी थी थिए। पर इहो नुक़सान या इहो लॉस, इहो टके जो लॉस आहे, जेके सभु आउं लॉस चई वियुसि, टके टके जा नुक़सान आहिनि। जेको वॾो नुक़सान थिए पियो हर घड़ी, वॾो जेको ख़तरो आहे हर लम्हे, हर घड़ी, हर पल, उहो नुक़सान आहे जंहिंजो अहसास ई कोन्हे। तव्हांजे हथनि मां वक़्तु निकिरंदो पियो वञे। वक़्तु गुज़रंदो पियो वञे, पर एॾे गैर महसूस तरीक़े सां वक़्तु गुज़रे पियो। आहिस्ते आहिस्ते वक़्तु हिकिड़ी अहिड़ी अजीब शइ आहे, जेॾी महिल गुज़रे पियो ख़बर कान थी पए, ऐं जॾहिं गुज़री वञे थो पोइ ख़बर थी पए, वञ हीउ वक़्तु त हले वियो, हीउ महीना, हीउ साल, हीउ घड़ियूं गुज़री वयूं। अलाए कॾहिं प्राइमरी में हुआसीं, अलाए कॾहिं सेकेंडरी में आयासीं, कॾहिं इंटर थी वई, कॾहिं ग्रेजुएशन थी, कॾहिं शादी थी, कॾहिं नंढड़ा हुआसीं, कॾहिं पाण पीउ ऐं माण्हू थी वियासीं। इहो जेको गैर महसूस तरीक़े सां वक़्तु वञे पियो, इन वक़्त खे झलणु, संभालणु रोके त नथो सघिजेसि। वक़्तु उहा शइ आहे जेके रोके नथा सघो, पर जेकॾहिं क़ाबिल आहियो, बासलाहियत आहियो, त उहो वक़्तु जेको तेज़ सुंबन वारे हिकिड़े वहशी, हिकिड़े झंगली घोड़े वांगुरु ईअं डोड़े पियो, जेकॾहिं क़ाबिल आहियो त ट्रिप ॾेई हुन घोड़े जे मथां वेही रहो ऐं हुन वक़्त सां गॾु तव्हीं बि डोड़ंदा वञो। ऐं वक़्तु तव्हांखे पोइ ते न छॾे सघे, तव्हीं वक़्त जी रफ़्तार ते, वक़्त जी धार ते, वक़्त जी लहर ते, वक़्त जी नब्ज़ ते हुन सां गॾु डोड़ंदा, तेज़ तेज़ हलंदा वञो। पर इहो मुमकिन आहे त एॾी तेज़ी सां माण्हू पाण खे एडॉप्ट करे, तब्दील करे? तव्हीं नौजवान आहियो, तव्हीं सोचींदा हूंदव ख़ूबसूरती जे बारे में, हुस्न जे बारे में। ख़ूबसूरती, हुस्न जा मयार सॼी दुनिया में अलॻि आहिनि। जेको तव्हांजे नज़रनि में हुस्न आहे, सो ॿियनि जे नज़रनि में मुमकिन आहे हुस्न न हुजे। तव्हां कॾहिं सोचियो आहे, पंहिंजे साम्हूं ढगियूं लंघे वञनि, पाण खे ख़बर ई न पवंदी आहे कहिड़ी ढगी कहिड़ी हुई। मालवंत माण्हुनि खे ख़बर हूंदी, पर इहे 60 ढगियूं हुन मां हू जॻह ढगी मटे वियो आहे, कहिड़ी हुई? हे जेके छेला बीठा आहिनि, हिननि छेलनि मां हू छेलो कहिड़ो हो जेको पहिरीं मटे वियो? हे जेके 2-3 हज़ार स्ट्रे डॉग्स आहिनि रस्तनि ते, इन्हनि मां फलाणो कुतो कहिड़ो हो, फलाणी ॿिली कहिड़ी हुई? ख़बर कान्हे। छो? माण्हू सुञाणी था वञूं, माण्हूअ जे नंढड़े नंढड़े फ़र्क़ खे बि सुञाणूं था। ट्विन्स आहिनि, जेकॾहिं जाड़ा ॿार आहिनि, उन्हनि जो फ़र्क़ु बि ॻोल्हे था वठूं। जानवरनि जो फ़र्क़ु छो कोन था ॻोल्हे सघूं? भला जानवर ठहियो जे 50 चीनी पंहिंजे साम्हूं अची बीह रहनि ऐं उहो चीनी मटे वञनि थोरी देरि खां पोइ, ऐं सूडान या साउथ अफ्रीका जा 50 असांजा कारा भाउर, शीदी भाउर, इथियोपिया जा, सूडान जा, साउथ अफ्रीका जा, उहे जे अची कतार में मटे वञनि, तो 6 नंबर जोसेफ कहिड़ो ऐं 8 नंबर पीटर कहिड़ो? छो? छा हू बि पाण खे कोन सुञाणंदा हूंदा? हू त सुञाणनि था। चीनी पाण खे कोन सुञाणंदा हूंदा? सुञाणनि था। चीनी मुंझी पवंदा हूंदा त हीउ कहिड़ो चीनी मटे वियो? उन्हनि खे त ख़बर आहे न। सबबु त तव्हांजो जेको दिमाग़ आहे, उन में जेको पोर्शन आहे हिकिड़ो,
उहो हिस्सो आर्बिट्रो फ्रंटल कोर्टेक्स OFC उन तव्हांखे ट्रेंड कयो आहे आसपास माण्हुनि जी सुञाणप जी तशख़ीस करण उनखे सुञाणण लाइ। उन तव्हांखे इहो ट्रेंड कयो ई कोन्हे, हुसन वुसन कुझु कोन्हे, उन तव्हांखे ट्रेंड कयो आहे त हीउ हुसन आहे। ॻाल्हियूं ॿुधी माण्हू ॾिसी तव्हां तय कयो आहे त हीउ हुसन आहे। चीनियुनि वटि पंहिंजो हुसन तय थियल आहे त हीउ हुसन आहे। अफ्रीकन वटि पंहिंजो हुसन तय थियल आहे त हीउ हुसन आहे। लैटिन अमेरिका जे माण्हुनि वटि मैक्सिको जे, कोस्टारिका जे या ब्राज़ील ऐं अर्जेंटीना जे माण्हुनि जा हुसन जा मयार पंहिंजा आहिनि, अरबन जा पंहिंजा आहिनि। तामिल जेके हलनि पिया ऐं मलयालम ऐं केरला ऐं तमिलनाडु उते जे हुसन जो उन्हनि जा हीरो ॾिसो वञी, रजनीकांत उन्हनि जो फेवरेट हीरो आहे। तंहिंजे करे हुसन इहो तव्हांजे दिमाग़ जो हिकिड़ो पोर्शन तय करे थो, हिसो। ऐं जेकर तव्हांजे दिमाग़ में का बीमारी थी पए त तव्हीं फेस ब्लाइंडनेस जा शिकार थी वञो। तव्हीं वॾी उमिरि जा माण्हू ॾिसंदा कोन्हनि, वेंदा आहियो उन कमरे में, चवंदा अबा कहिड़ो आयो आहीं, तूं केरु आहीं? जेको 10 साल अॻु में सुञाणंदो हो त मुंहिंजो भाइटियो आहे, भाणेजो आहे। वेंदा आहियो, अबा हीउ कहिड़ो आहे? नज़र पवंदी पई आहे, गिलास ॾिसी सघंदो आहे, टीवी तव्हांखे ॾिसंदो आहे, अबा तूं केरु आहीं? पोइ ताईं ॿुधंदा आहियो लखान जो पुटु आहियां, जानू जो पुटु आहियां। हा अची वेह। हुनजे ज़हन जे उन हिसे चहिरनि में फ़र्क़ु करणु छॾे ॾिनो। तंहिंजे करे चहिरा, मसलन हिकु कुतो आहे, कुतो सेंट सां, ख़ुशबू सां माण्हू खे सुञाणंदो आहे, ख़ुशबूअ सां बि पंहिंजे धणीअ खे सुञाणे थो। ॿिली ऐं घोड़ो आवाज़ ते बि सुञाणनि था। कुतो, घोड़ो ऐं रिढ चहिरे सां बि सुञाणनि था। जानवरनि इहे बि चहिरे में फ़र्क़ु करे सघनि था। तव्हां बि फ़र्क़ु करे सघो था जेकर तव्हीं ट्रेंड हुजो। तंहिंजे करे ई हुस्न जे पोयां डोड़णु, इहो जे ॿिए पासे थोरा 500,000 किलोमीटर हेॾां रहंदा हुजो आहे त इहो जेको माण्हू ॾिसो पिया, इहो हसीन लॻे ई कोन आहे। 2000 किलोमीटर जे हेॾां वञी निकिरो आहे यूनान खां ऐं हनान खां, त हीअ जेके पाण वेठा हुजूं आहे चओ त अलाए केरु आहिनि, हीअ अलाए कहिड़ो आहे, हीअ अलाए कहिड़ो आहे, 12 मटे अलाए कहिड़ा हुआ। जेकॾहिं पीकिंग ऐं शंघाई जे भरिसां वेठा हुजो, चओ अलाए केरु आहिनि, हीअ 30-40 ॼणा मटे आहिनि, अलाए केरु आहिनि। पहिरीं अलाए कहिड़ो मटियो, पोइ अलाए कहिड़ो आयो, हेॾां ॼमी पिया आहियो। तंहिंजे करे इहे सभु शयूं जिन खे तव्हीं वॾी कामयाबी सम्झो था, नौकिरी, जॾहिं नौकिरी मिली थी वञे ऐं पोइ नौकिरीअ में वक़्तु गुज़री थो वञे, पोइ वरी 40 सालनि खां पोइ मुड़ी ॾिसंदो त वञ हिन टके जहिड़ी नौकिरीअ जे पोयां मूं पंहिंजी ज़िंदगीअ जा हसीन तरीन ॾींहं विञाए छॾिया। ज़िंदगी जा ख़ूबसूरत हसीन लम्हा। सुबुह जो 8 खां 7 बजे उथी, 8 बजे डोड़ी डोड़ी ऑफिस पहुची, ऑफिस में 5 बजे तां धिगा खाई वेही बुझड़ो थी, 6 बजे थकिजी घर अची न किताब पढ़ियमि, न दोस्तनि सां उथुसि वेठुसि, न ख़ानदान सां वेठुसि, न वतन सां वेठुसि, न क़ौम सां वेठुसि, न मिटनि माइटनि सां वेठुसि, न कंहिंसां निभायमि, न कंहिं मूं सां निभायो, न किताब पढ़ियमि, न फिल्मूं ॾिठमि, न मौसीक़ी ॿुधमि। 8 खां 6 ताईं ऑफिस, लिख लिखा, हणा हणा, वठ वठां, ज़िंदगी वई हली। त वक़्त जे घोड़े जे मथां सवार थियणो आहे। वक़्त जो जेको घोड़ो आहे, जेको ही चईन सुंबनि सां धूड़ उॾाईंदो, तेज़ रफ़्तारी सां डोड़ंदो वञे, इन जे पुठे ते चढ़ी पाण खे उन घोड़े जे हर क़दम सां तब्दील कंदो रहणो आहे। तब्दील 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 तब्दील, हर लम्हे तब्दीली कंहिंजे लाइ? बेटरमेंट लाइ, सुठाईअ लाइ, चङाईअ लाइ, वधीक सिखण लाइ, वधीक ॼाण लाइ, वधीक पाण खे मौजूदा हालतुनि सां जोड़े हलाइण लाइ। बाक़ी जेकॾहिं माण्हू चवंदो हीउ वक़्तु गुज़री वियो त पोइ पाण सभिनी जा वक़्त गुज़री विया आहिनि। शेख हयास चयो आहे त हू इश्क मोहबत जी दुनिया। गौर कयो हुन ते। इहा नज़म आऊं जॾहिं दोहिराईंदो आहियां या केॾी महिल पाण ई पाण खे ॿुधाईंदो आहियां त पोइ मूंखे उहे दोस्त बि यादि ईंदा आहिनि जेके हलिया विया। स्कूल जे ज़माने में मुंहिंजा 2 टे दोस्त गुज़ारे विया, स्कूल लाइफ में, यंग 15-16 years old। उहे माइट यादि ईंदा आहिनि, उहे बहितरीन शख़्सियतूं यादि ईंदियूं आहिनि, उहे प्यारा माण्हू यादि ईंदा आहिनि जेके हलिया विया।